असांजो वा कहिड़ो कम जो वतऊं असां हितां जी ॻाल्हि हुते हणंदा असां इज़त वारा माण्हू हरू भरू छो वञी कंहिंखे सीड़जी वञी चऊं त सलाम वालेकुम कुता कान हिन जाड़े खां त बीह जाए असांखो बाबा असांखो गिला खो रहियूं असांखो चुगल खो रहियूं असांखे को पैसा था मिलनि काथूं असां छो ॿुधायूं कंहिंखे त कंहिंसां छा थियो तौब 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 बाबा खुदा न कर ख़बर जेॾो मुर्दो तेॾी ख़बर नेठ थियो छा अरे बाबा सांडरो सवरंग मटाए पर हिन कारे मथे वारे जो बाबा को हिसाब किताब न आहे तौब 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 बाबा ख़बर पवे थियो छा आहे अरे बाबा सुलेमान जे दर ते अची हिकिड़ो हमराह हिरियो को कमु हूंदुसि माण्हू पंहिंजी माईअ जी तारीफ़ कनी कोन वरी वतन परावा नंग ताड़ींदा ऐं परावा लोढ़ा लताड़ींदा खुदा न बुझारत में न ॻाल्हाए यार अरे बाबा चवां थो त सुलेमान जे दर ते आयो हमराह अची दर खड़काई घंटी न हूंदी न उहा त कोन हुई पर किसो त ॿुध न ॿुधाए दर जे खड़के ते वई सुलेमान जी माई हमराह थो चवई तूं केॾी सुहिणी आहे हाओ हाओ बा पोइ माई टिड़ी पई या चिड़ी पई बाबा माई त अशराफ खानदान हुई जो दर ॾेई हली वई चङो कयईं एतिरे में ख़ैर अबा ख़ैर ई त न आहे छो अड़े मुंहिंजा पीउ वरी थोरी देरि खां पोइ साॻियो हमरा दर ते चवे तूं ॾाढी सुहिणी आहे साॻियो हमरा वरी आयो पोइ बाबा माई शर्म में ॿुॾी वई करे त छा करे वरी बि चुप थी वई इहो थी शर्म आया जे करे बोहारो त पवे पाड़े ओड़े खे ख़बर आहे ऐं पोइ माईअ जो जीअण सां जंजा सच आहे इहो चङो कयईं ढकी भली आहे चङो न थियो बाबा वरी बि चङो न थियो वरी हमरा टियों दफ़ो बि दर ते आयो टियों दफ़ो चोथों दफ़ो पंजों दफ़ो छहों सतों दफ़ो बि दर ते आयो हाँ पोइ नेठि माई सुलेमान सां ॻाल्हि कई ॻाल्हि करणी आहे त पहिरीं करे आ पर सुलेमान पहिरियों घर कोन हुयो न हा यार ड्यूटी वारो आहे न पोइ पर सुलेमान कई ज़ाल सां सलाह दर खड़के त तूं दर ते वञ ऐं पोइ मां ॾंडो खणी लिकी थो बीहां जीअं माना ॻाल्हाईंदो त उन खां अॻु में ॾींदोमांसि वात वारो ॾंडो पोइ यार रत कुता बि न चटींदासीं ज़रूरु गैरत जो मसइलो आहे हमरा जीअं आई दर ते हेॾो सुलेमान बि ॾंडो तयारु करे बीठो हुजई ऐं बाबा हो थो चवई तूं केॾी न सुहिणी आहे सुलेमान ॿुधो सुलेमान ॾंडो कयो सिधो उन सां गॾु हमरा थो चई तूं पंहिंजे मुड़ुस खे झले न मुंहिंजी घरवारीअ जे कढ छो लॻो आहे छो थो मुंहिंजो घर विञाए पोइ त इहो सुलेमान खां ॾंडो खसे ऐं जेको माईअ सुलेमान खे ईअं ॾंडो हयो थी मथे में पोइ इहा हाणे रत इहे कुता सुलेमान ई था चटनि न